सिंधी बैतनि जी चटाभेटी थी रही आहे हर शहर में सिंधी संगत पारां, जंहिंमें 3 सालनि खां वठी 8 सालनि जा ॿार बहिरो वठी सघनि था। हिन में 5 इनाम मिलंदा। हर शहर जे खटंदड़नि 5 ॿारनि खे इनाम मिलंदा स्मार्ट वॉचिस। तव्हांखे 3 बैतनि मां को बि हिकु बैत यादि करिणो आहे। यादि करे उनजो वीडियो तव्हां मोकिलींदा पंहिंजे ईमेल जे माध्यम सां पंहिंजे शहर जे कोऑर्डिनेटर खे vtransfer.com जे ज़रिए। इन करे तव्हांखे मिलंदी रसीद, यानी vtransfer.com ज़रिए। इन मां तव्हांखे ख़ातिरी थींदी त तव्हांजो वीडियो उते पहुची वियो ऐं डाउनलोड थी वियो। पंहिंजे शहर में सभिनी खे ॿुधायो। सिंधियत फैलाइण जो इहो ई हिकिड़ो तरीक़ो आहे, नंढनि ॿारनि खे सिंधी ॻाल्हाइण अचे। अचो त गॾिजी कमु करियूं। जे तव्हां कोऑर्डिनेटर थियणु चाहियो था त असांखे ॿुधायो, असां सां राब्तो करियो 9821473200 ते अॼु ई, त तव्हांजे शहर में बि इहा चटाभेटी वॾे धाम धूम सां थी सघे थी। जय झूलेलाल।